ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, लास्ट टाइम कथा में पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 28वें अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त कपिल देव जी महाराज पंहिंजी माता देवहूति के जीव जे पैदा थियण ऐं उन जे ॼमण खां वठी मरण ताईं जो हाल ॿुधाइनि था, जंहिंमें पाण ॾिठो त कपिल देव जी महाराज ॿुधाइनि था त कहिड़ी तरह ही जीव माता जे गर्भ में अचे थो ऐं कहिड़ा कहिड़ा कष्ट उन गर्भ में पाए थो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जे 28वें अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। कपिल देव जी मुनि चवनि था त जीव परमात्मा सां इहो वचन करे थो त मां गर्भ मां ॿाहिरि निकिरी तन ऐं मन सां तव्हांजी शेवा ऐं ध्यानु सुमरन कंदसि, लेकिन संसारी माया में फासिजी जीव परमेश्वर सां कयल उन वचन खे विसारे छॾींदो आहे। बुख ऐं प्यास लॻण सां दुखी थी सिवाय रोवण जे ॿियो कुझु करे न सघंदो आहे। बिस्तरे ते जॾहिं मल मूत्रत करण सां जेसिताईं को उनखे नथो खणे तेसिताईं पियो उन दुख में रोवंदो आहे। जॾहिं उन उमिरि खां वॾो थी 5 वरनि जो थींदो आहे तॾहिं खेसि माता ऐं पिता विद्या सिखण वास्ते गुरुअ खे सौंपींदा आहिनि। जिते विद्या सिखण में मार कुट खाइण जा दुख पाए कुझु उमिरि रांदि में विञाए जॾहिं 16 वरनि जी उमिरि में अची जवान थींदो आहे तॾहिं चङा गहना ऐं कपिड़ा पहिरे थो ऐं अभिमान सां काम क्रोध ऐं मोह में फासी पाण जहिड़ो कंहिंखे बि नथो ॼाणे ऐं जे दुखी ऐं कंगाल थियो त ॿियनि खे चङा कपिड़ा ऐं गहना पाईंदो ऐं चङी शयूं खाईंदो ॾिसी हसद जी वाट सां सोच कंदो आहे। ऐं जॾहिं शादी करण खां पोइ स्त्री घर में अचनि करे खाइण ऐं कमाइण जी फिक्र में ॾींहुं राति दुखी रही जन्म पंहिंजो अजायो विञाए थो, वरी जो आदमी अॻूणे जन्म में कुझु दान ऐं धर्म नथो करे सो ज़्यादा कंगाल थी 8 पैर पेट भरण जी चिंता ऐं दुख में रहे थो। जॾहिं ॿार बच्चा पैदा थींदा अथसि तॾहिं उन्हनि जी प्रीत में फासी घणा कूड़ ठगियूं करे उन्हनि जी पालना कंदो आहे। जेसिताईं तौफ़ीक़ रहंदी अथसि तेसिताईं स्त्री औलाद खे पंहिंजो सम्झी उन्हनि जी पालना करण वास्ते सभु क़िस्म जा दुख खणंदो आहे। पंहिंजे कुल ऐं परिवार में कंहिं आदमी जे मरण करे एतिरो रोवंदो आहे जंहिंजो बयानु करे नथो सघिजे। पंहिंजी स्त्री जे वस में थी पंहिंजे माता ऐं पिता खे कठोर वचननि चवण सां दुख ॾींदो आहे। परलोक जो डपु छॾे स्त्री जे मोह में फासी ख़राब थींदो आहे, छाकाणि त जीअं नांग जे डंगण सां ज़हर चरंदो आहे तीअं स्त्रीअ खे ॾिसण सां ज्ञान ध्यान ऐं धर्म बुनियाद खां नास थी वञनि था। ज़ाहिरा उन पर स्त्री सां भोग करण में ॾाढो सुख पाइजे थो, पर धर्म ऐं कर्म उन्हनि में विञाए पापी थिजे थो। तंहिं करे जेकॾहिं आदमी पंहिंजो भलो चाहे त स्त्री जी मोहबत या फंद में न फासे। ए माता, तूं बि स्त्री आहीं, मुंहिंजे चवण खे बुरो मता मञी, छो त मां धर्म शास्त्र मुआफ़िक़ ही ज्ञान तोखे ॿुधायां थो। ऐं जॾहिं जवानी गुज़री ॿुढापण ईंदो आहे तॾहिं अखियुनि खां घटि ॾिसी कननि खां ॿुधी न सघंदो आहे ऐं कमाइण जी ताक़त न रहंदी आहे। तॾहिं घर में पइजी थधा साह खणी पछताए चइबो आहे त हाणे मां कीअं पंहिंजे औलाद जी पालना करियां। कंगालपण में त खाधे पीते पैदा करण लाइ दुख भोगणा पवंदा आहिनि ऐं जंहिंजा पुट जवान कमाइण वारा हूंदा आहिनि त उहे पंहिंजी स्त्री समेत उन पौरे खे दुश्मन बराबरि सम्झंदा आहिनि। उन उमिरि में उहो ॿुढो जॾहिं पंहिंजे कम ऐं टहल जे वास्ते कंहिंखे कुझु चवंदो आहे त हू खेसि मेणा ॾींदा आहिनि।
तॾहिं हू ॾाढो दुखी थी चवंदो आहे त हाणे मां ॿुढो थी कमाइण जे लाइक़ु न रहियो आहियां। उन सबबु करे ही माण्हू जिन खे मूं जनम खां वठी पालियो थिए से मूंखे बेइज़्ज़तो कनि था ऐं वक़्त ते खाइण पीअण जी ख़बर बि नथा वठनि। हे माता, उन वक़्तु उहो पोरो इहे सभु दुख ॾिसी परमेश्वर खां मौत घुरंदो आहे, पर उमिरि पूरी थियण खां सवाइ घुरियो मौत बि नथो मिले ऐं उन जा पुट ऐं नूंहं पहिरियां ई पाण खाई पोइ भिखारी वांगुरु कुझु बचंदो आहे त उन खे बि खाइण लाइ ॾींदा आहिनि। जॾहिं ॿुढापण जीवन में का बीमारी वग़ैरह खेसि थींदी आहे त को बि घर जो आदमी उन जी शेवा न करे 2 घड़ियूं उन वटि वेंदो बि न आहे ऐं हू वीचारो ॿुढो अकेलो रही करे जॾहिं कंहिं आदमी खे खाधे या पाणी पीअण वास्ते सॾु कंदो आहे त हू ॼाणी वाणी चुप थी वेंदा आहिनि ऐं संदसि ॻाल्हि जो को बि जवाबु न ॾेई ख़राबु लफ़्ज़ उन खे चवंदा आहिनि। जॾहिं इहे सभु तकलीफ़ूं ऐं रंज सही उन जे मरण जो वक़्तु अचे थो तॾहिं कफ़ पत ऐं वाई सबबा हिन जो गलो बंदि थी वेंदो आहे ऐं साह न खॼंदो आहे। उन वक़्तु अधर्म ऐं पाप करण वारे खे जमदूत चवंदा आहिनि त जिन जे वास्ते तव्हां सभु पाप कया हुआ तिन खे हाणे पंहिंजी रक्षा वास्ते घुरा। जॾहिं हू ज़बान बंदि थियण करे उन खे जवाबु ॾेई या कंहिंखे सॾु न करे सघंदो आहे तॾहिं पंहिंजी करणी यादि करे सभिनी ॾांहुं निहारे रोवंदो आहे ऐं जॾहिं जमदूत पंहिंजो भयानक रूप खेसि ॾेखारे धमकाईंदा आहिनि तॾहिं उन्हनि जे डप खां संदसि मल मूत्र निकिरी वेंदो आहे। उहे दूत उन मौत आयल खां सवाइ ॿिए कंहिंखे ॾिसण में बि नथा अचनि। पोइ हिन जा पारे वारा पंहिंजी कूरी जगत जी प्रीत ॾेखारण वास्ते वेही रोवंदा आहिनि जंहिं करे हिन जो मन अॻे खां बि वधीक डिॼंदो आहे ऐं उहे रोवण पुटनि जा आवाज़ ॿुधी जमदूत उन खे वधीक दुख ॾींदा आहिनि। तंहिं वक़्तु परमेश्वर जो नालो कथा ऐं कीर्तन उनखे ॿुधाइण गंगा जल ऐं तुलसी जो डल ऐं सालग्राम जो चरणो अमृत उन जे मुख में विझण ऐं साधन ऐं ऋषियुनि जे चरणनि जी मिटी उन जे बदन ते लॻाइण वाजिबु आहे। इहो बि किन खां थी नथो सघे, फ़क़ति रोवण ते ई ज़ोर रखंदा आहिनि। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद जो 28वां अध्याय संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।